नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कमनि जो फसल तैयार थी वियो आहे। औरत ॾियारी ते कमनि जी छिली करे पंहिंजो पेट पाले रहिया आहिनि। पोरियो कंदड़ मज़दूरनि जो चवणु आहे त हिकु मण जा 20 रुपया मिलनि था। छिली करे कमनि जा गॾा ठाहे टाली में रखंदा आहियूं, तॾहिं असांखे हिकु मण जा 20 रुपया मिलंदा आहिनि। हिंदी में वढ करे छिली कई, छिली 5 रुपया गॾो ॿधो, गाॾी लोड कई, उन में 20 रुपये मण में 4 गॾा मण, 5 रुपया गॾो, गाॾी लोड कई। पर मिल ताईं ॿधल हूंदो उन मज़ूरी में, जे किथे गाॾी लहे थी किरे थी त उन में हूंदो ॿधल। ॿुधी 1000 अचे थो, 900 अचे थो, 800 अचे थो, 1800 अचे थो, 1900 अचे थो, 2000 ताईं आयो आहे। हुते गाॾियूं भरिजनि पियूं। हींअर हली तव्हां मूंखां मिलो 2000 मण एकड़ आयो आहे। 2000 तूं 300 त रक़म ॿध त घणी वई बीठी। हाँ वढे ॾाढो खणी छिले तैयार करे गॾ ॿधी छिली करे वेंदा आहियूं। खूरी धार कंदा आहियूं। गन्ने खे छिली साफ़ रखी छॾंदा आहियूं। धार जेको खूरी आहे ॿी आहे उहो माल जे लाइ खणी वेंदा आहियूं। उते ॾींदा आहियूं माल खे। जेको ई किन किचिरो आहे हिनखे वरी हिते बाहि ॾींदा आहियूं। सनो सनो आहे हिनखे ॿियो खणी वेंदा आहियूं घर माल खे ॾींदा आहियूं। हाणे बाक़ी इहो ॾोका ॾींदा आहिनि मिल ते। 130 हले पियो या 250 हले पियो, 320 ते भलाइनि बा मुक़ररु हिकिड़ो रेट आहे कोन। या त हुकूमत अपील असांजी इहा ई आहे त हिकिड़ो रेट करनि, 350 करनि। असां ग़रीब माण्हू 24 कलाक मज़दूरी कंदा आहियूं। असांजे घर में त का शइ आहे कोन, असां पाण हारी आहियूं। असांजी अपील इहा ई आहे त गवर्नमेंट खे चओ जेका ही रेट आहे मुनासिब जेको आहे रेट उहो ई हिकिड़ो रखनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।